ईद मुबारक बाबा। ईद मुबारक बाबा। ओ ये साडे यूट्यूब के मैं साडे यूट्यूब संगत है। ईद मुबारक। वाह सही वाह तारिक के तरफा ईद मुबारक हुजन साडे यूट्यूब में सभिन दोस्तन के। वाह साईं वाह ईद मुबारक बाबा ने हेडे दी तो बाबा साडे यूट्यूब पे ईद मुबारक। बाबा साडे यूट्यूब के ईद मुबारक हो जी दिए तो बाबा इन्हें के सब्सक्राइब कियो लाइक कियो शेयर कियो बेल आइकन के दबायो तो ये वायरल बने बाबा खबर के भाई जुदाई जाए खबर पे तो माने व्लॉग के ठादो ईद मुबारक बाबा। खर्ची तो उठे नहीं दई वक्त जा मुफ्ती जिथे जो तो बलोचिस्तान जा शागिर्द कराची जा अलाए काथों काथे जा पढ़ंदा हा हिन ही मदरसे जी असां पैदाइश आहियूं हिन मदरसे के तव्हां आबाद कंदव पक जाने वठो त रब करीम हिन कारखाने जे सके तव्हां जा बेड़ा पार फरमाए। इहे ॾींहं परे कोन्हनि अनकरीब वंडरायो सिर्फ़ ईदगाह ताईं महदूद नाहे मदरसो सिर्फ़ जनाज़न ताईं महदूद नाहे मदरसो सिर्फ़ 200 पत्थर लाइन महदूद नाहे कचहरी लाइन नाहे हिते अल्लाह जो क़ुरान ईद मुबारक बाबा। ईद मुबारक बाबा। ओ ये साडे यूट्यूब के मैं साडे यूट्यूब संगत है। ईद मुबारक बाबा ने हेडे दी तो बाबा साडे यूट्यूब पे ईद मुबारक। बाबा साडे यूट्यूब के ईद मुबारक हो जी दिए तो बाबा इन्हें के सब्सक्राइब कियो लाइक कियो शेयर कियो बेल आइकन के दबायो तो ये वायरल बने बाबा खबर के भाई जुदाई जाए खबर पे तो माने व्लॉग के ठादो ईद मुबारक बाबा। खर्ची तो उठे नहीं दई बस बाबा बंद कर। वाहे संगति योता के आया हूँ खान चांडे साहब योता के आया हूँ बाबा हे चांडे गोठ में माशाल्लाह खान साहब साईं बाबा हे मानी कई आहे दावत हे सॼी संगत बाबा हे ईद जी ख़ुशीअ में साहब वटि आई आहे हे मुंहिंजी सॼी संगत बाबा नसीराबाद जी संगत आहे नसीराबाद सिटी जी खान चांडे गोठ में आया हूँ बाबा हे मानी जो प्रोग्राम आहे हिते हे सॼी संगत बाबा सां गॾु वेठी आहे। प्रोग्राम माशाल्लाह ताए सॼो ॾेखारींदो आहे साईं सिंध में बाबा कीअं सुकून कीअं मोहबतूं बेड़ा था सिंध जी जेका सकाफ़ती असांजी अॼु बि दाइम ऐं क़ाइमु आहे। मां घणेई माण्हू सम्झंदा आहिनि त पंजाब में असांखे त तव्हांजा जेके शहर आहिनि उन में ॻोठ हूंदा आहिनि बाबा हिते असांजा शहर जेके आहिनि बाक़ाइदा वेल सेटेड आहिनि। हे ॾिसो हे सॼी संगत असांजी लिखियलु पढ़ियलु माण्हू असांजा सभु हितां जा हे सॼी संगत हिते वेठी आहे असां गॾु।